ओ बेसुरे बुनियाद जी बुधे पुट जाड़े खाना जाके हाल अहवाल मुंहिंजे पुटनि ते त 12 महीना कावड़ियो वतो वरी छा कयो आहे मुंहिंजे पुट? अधे उर्स जो विहांव अध में छॾियो इहो तो वञे सेवण वरी पुट उतां लाहूत वीदा सो बि पंथ। बाबा वो तो हर साल वेंदो आ, कोई हाणे केड़ी नई गाल आ? अम्मा 4 ॾींहं तरसे हा अधे उर्स जो विहांव गुज़री वञे हा पो वञी धूड़ पाए हा। अबा अदो जाड़ो मवाली मुर्सा अधे मना सजण खे आसरो नई वरी दुश्मन खे भो। मां वेठो आया न तहां जो आसरो थी तहां जो भरजलो थी वरी भी खैर मता अदा जाड़ो मोटी अचे अञा शादी में दी पिया। बाबा जाड़ो हाणे किथा मोटंदो, जाड़े जो तू आसरो ही न कर। बाबा हो लाहूती आयो तो ठीक न त माणे ॿुधई थी दुहल मां वॼाईंदुस मुतो तूं वॼाईंदी पर जेकॾहिं सुर खां हिकिड़ो तिर बि घुसे न त दुहल छॾे सॼे राज जे साम्हूं टोकन जो ॾारो ॾींदोसांइ। परवाह न कर बाबा एड़ो मुतो वॼाईंदस जो वार कांडारजी वेंदई। असां खे भी अम्मा जी दुआ थियल आ। माणे जी दुआ माणे जण को मुतो वॼाई। बाबा इहा का मजाक आ छा? अम्मा भेड़न के जिया मामे बच्चू फकीर जी भेण तई का मजाक कोने किए? अदा राणे के भी ये 4 अखर जके पेट में अथस मामे बच्चू जा सेखारियल न ॿियो कंहिं जा ने। हा चओ मूंखे बेबुनियादी चओ अञा बि चओ न। तूं त लाजे छो पुटनि जे पोयां बस दुश्मन थी लॻो वई। हिकिड़े के घर चढ़ाई ॿिए जे पोयां अची पियो वई ऐं हाणे चई थो त राज जे साम्हूं ॾोका हणंदो सही। वाह 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 वाह। अम्मा ही जेको आहे न अदो राणो इएं घर कोन छरींदो सुथरो बाक़ी हा अदा जाड़े खां भींगई भली आ। तू बि पी जी भरजलो थी हा तोखे जाड़े जा कपड़ा कोन धोइणा पवंदा न। तू बि चई थी तो जाड़ो टरियो चङो आहे। मर न इहो पुट लाहूती बन के पहुचंदी। ॿियो केॾा वेंदो अम्मा? तहां वञी मामे उर्स वारनि जे विहां जी तयारी कयो। खैर असां जो तॾो खजो आ जुमाणो भी थी वेंदो विहां थे तो को 2-4 ॾोकड़ा अचनि त पोइ न्याणीअ जे लाइ कुझु सोचजे। इन जी तू फिक्र न कर मूं सॼो बंदोबस्त करे छॾियो आहे। मां नचण ते सभु कुझु ॿुधाईंदी सही। वञा थी अधे उर्स वारनि वटां थी अचां। मौला साच जे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।